जी नाज़रीन, मुबारकपुर लग ॻोठ खमीसे बंबल में मौजूद आहियूं। हिते जेको प्राइमरी स्कूल आहे, बुनियादी सहूलियतनि खां महरूम अचो त ॻोठ वासियुनि सां ॻाल्हायूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। जी ॾिसो था, स्कूल 1988 खां पहिरीं बिल्डिंग ठही आहे। हिन वक़्त ताईं बिल्डिंग ज़बून हाल आहे। इन बिल्डिंग जे अंदरि नंढा ॿार पढ़ण लाइ तयारु न आहिनि, छो त हीअ पुराणी थी चुकी आहे। मथो छापड़ किरनि था पिया ऐं पाणी जी सहूलियत कोन्हे, नलको कोन्हे, चौदीवारी कोन्हे का, ऐं बाथरूम कोन्हे को, बिजली जी का सहूलियत कोन्हे का। इन लाइ आला अख़्तियारनि खे, समूरनि इदारनि खे असांजी इहा अपील आहे त महिरबानी करे इहे ज़बून हाल स्कूल खे नएं सिर तामीर कयो वञे ऐं नंढे ॿारनि जे मुस्तक़बिल जे लाइ तालीम सां गॾु गॾु जेका सहूलियतूं आहिनि तालीम सां मिलनि थियूं नंढे ॿारनि खे, उहा ॾिनी वञे। स्कूल जी जेका बिल्डिंग आहे ज़बून जो शिकार आहे, बिल्कुलु इहा मथो इन जा छापड़ हेठि किरनि था जो ॿार अंदरि वञण खां ड्रिजनि था। असां आला इदारनि खां गुज़ारिश कयूं था त असांखे तालीम सां गॾु जेका ॿारनि खे सहूलियत आहे नंढे ॿारनि जे लाइ, उहा असांखे ॾिनी वञे ऐं असांजे स्कूल जे चौदीवारी न आहे। असां आला इदारनि खां इहा बि गुज़ारिश कयूं था असांजे स्कूल खे चौदीवारी ॾिनी वञे ऐं पाणी जे लाइ नलको ॾिनो वञे ऐं बुनियादी जेके बि सहूलियत आहिनि असांजे ॿारनि खे ॾिनियूं। असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां असांजो हीअ आवाज़ु आला इदारनि ते पहुचाइण में असांजो साथ ॾिनो। तव्हां स्कूल जी हालत ॾिठी, स्कूल तमामु ज़बून जो शिकार आहे, तमामु कमज़ोर आहे। काफ़ी टाइम खां ई असांजो मास्तर साहब वीचारो अचे थो, ॿारनि सां महिनत करे थो, पर स्कूल जी जेका हालात आहिनि बिल्कुलु तव्हांजे साम्हूं आहिनि। चौदीवारी न आहे, ॿारनि जे लाइ पाणी जी सहूलियत न आहे, पेशाब जे बाथरूम जे लाइ बाथरूम जी बिल्कुलु न आहे, सख़्तु ज़रूरत आहे, शमसी जी ज़रूरत आहे। अॼुकल्ह शमसी जो दौरु आहे, नलको न आहे, सहूलियत न आहे काई बि। स्कूल जो उस्ताद त अचे थो पर ॿार अचण जे लाइ तयारु न आहिनि। उनजी वजह सिर्फ़ु इहा आहे त गर्मी आहे, स्कूल में पाणी न आहे, का सहूलियत न आहे। असां आला इदारनि खे इहा गुज़ारिश कयूं त असां सां फुल तावन कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त ॻोठ खमीसे बंबल में तव्हां स्कूल जी ज़बून हाल ॾिसी रहिया आहियो, सूरत हाल। हिते जेका चौदीवारी जी ज़रूरत आहे, वाशरूम जी ज़रूरत आहे ऐं फर्नीचर बि न आहिनि। बिल्कुलु ॿार जेको आहे हेठि पट ते वेही जेका तालीम पिराइनि था पिया। बराए महिरबानी असां अपील कयूं था ऐं स्कूल जी जेका छित आहे उहा बि ज़बून हाल आहे, जेका बराए महिरबानी असां जेको आहे जेका मुश्किल दूरि कई वञे ऐं जेका ॿारनि खे तकलीफ़ खां कढी वञे। असां त चूंडियल निमाज़नि खे अपील कयूं था जेको आहे असांजी सूरत हाल ॾिठी वञे, असां ते रहम कयो वञे। जी नाज़रीन, जीअं त तव्हां ॻोठा वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो ई चवणो हुयो त जेको स्कूल आहे मुकमल तौर ते तबाह थी चुको आहे। हुन अख़्तियारनि खां घुर कई आहे त असांखे स्कूल ठाराए ॾिनो वञे। कैमरामैन रियाज़ भुट्टे सां गॾु इल्ताफ़ भुट्टो, जेकब न्यूज़, मुबारकपुर।